नाज़रीन, दादू सिविल अस्पताल में डॉक्टर ड्यूटी करण बजाए वीज़ाउन ते वियल आहिनि। सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में सवनि जी तादाद में मरीज़ दरबदर थी विया। इन हवाले सां पेश आहे दादूअ खां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। दादू सिविल अस्पताल वटि मौजूदु आहियूं, जिथे इमरजेंसी वार्ड में सवनि जी तादाद में मरीज़ मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इमरजेंसी वार्ड में जेको आहे हिकु डॉक्टर मौजूदु आहे ऐं उनजे मथां हिन वक़्तु सवे तादाद में जेके मरीज़ मौजूदु आहिनि। अस्पताल इंतिज़ामिया जी गिफ़लत हुजण सबबि केतिरा ई जेके मरीज़ आहिनि हिते बी मोटी था वञनि, जंहिं सबबि अस्पताल इंतिज़ामिया जी गिफ़लत सबबि केतिरा ई मरीज़ जेके आहिनि फ़ौत बि थी चुका आहिनि। अचो त हिते मौजूदु मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। आया हूँ अज 20 ॾींहं 25 ॾींहं असां बोर्ड जा ॿुॾल ऐं असांखे कुझु नथा ॾियनि। सरकार असांखे निहारे नथी, न ॾिसे थी। अस्पताल में असां हिमल आया आहियूं, असांखे अधा इहो वठी आयो आहे जिन असांखे महिल डॉक्टर हिते जवाबु ॾेई वेठा आहिनि, वञो प्राइवेट वञो। छो असां ग़रीब मिस्किन जो हक़ न आहे? बोर्ड जा ॿुॾल कंहिं शइ जा असां ॿुॾल ऐं हक़ी ॿुॾल ज़ुल्म न आहे। कंहिं नंढड़ा बच्चा हरका न फाल असांजा ॾिसो, असां जिस्म जी अगड़ी न खणी आया आहियूं, निंदड़ अची आया आहियूं। इलाज न था, तप में बरां थी इलाज न कनि, जवाब था ॾियनि प्राइवेट वञो। छो दादू ज़िलो आहे, छो ईअं था कनि? असां ग़रीबनि सां ज़ुल्म था कनि। इमरजेंसी वार्ड में हिते सिर्फ़ु असां वटि भान सईदाबाद पंहिंजो जोही खैरपुर नाथन शाह बोर्ड ॿुॾल तक़रीबन कचे पके जा माण्हू आहिनि। हाणे हिते हालति इहा आहे, सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर मौजूदु आहे जंहिं वटि बि ब्लड प्रेशर चेक करण वारी शइ कान्हे का, ऐं ब्लड बैंक में बि हिकिड़ो माण्हू आहे। जॾहिं त सवे डॉक्टर आहिनि असांजे सिविल अस्पताल दादू में। महिरबानी करे फुल फोर जेको सो मां इहो चवां थो त हिते 5 खां 6 7 डॉक्टर मोकिलियो ऐं माण्हुनि खे जीअं रिलीफ मिले। मसलो आहे एमरजेंसी वधी वई आहे। 5 मिंटनि में एमरजेंसी 2-3 अचनि थियूं। ख़ुदा डॉक्टर आहे हिकिड़ो डॉक्टर छा कंदो? थोड़ा मरीज़ आहिनि छा? एमरजेंसी 5 मिंट में 10 मरीज़ जेको आहे पहुची था वञनि। जेका हिते 5 मिंटनि में मरीज़ अची रहिया आहिनि ऐं हिते डॉक्टरनि जी अमले जी तमामु घणी खोट आहे। हींअर मतलब कि डॉक्टर हिकिड़ो मौजूदु आहे जेको वीचारो गर्मी में पाणी जेको आहे सो परेशान आहे, सम्झी नथा। जो मरीज़नि जो तादाद तमामु घणो आहे। सही मरीज़नि तक़रीबन हर मिंट में 5 मिंटनि में मरीज़ अची रहिया आहिनि। तक़रीबन 100-150 मरीज़नि जे मथां बीठो आहे ऐं उनखे अलावा अमले जी स्टाफ जी तमामु घणी खोट आहे। असां त कुझु सहूलियत ई न आहे। नंढड़ा ॿार बीमार आहिनि, सभु बीमार आहे। आया कलाक ॾेढ थी वियो आहे, असांखे 2-3 कलाक डॉक्टर अकेलो आहे। डॉक्टर कंहिंखे ॾिसी कंहिंखे ॾिसे, सभु परेशान लॻा पिया ऐं हिकु न हिकु ॾंग लॻल आहिनि। कंहिंखे छा आहे वॾो हिते असां सां ज़ुल्म लॻो पिया, छा कयूं? नंढड़ा ॿार आहिनि असां सां। हा जी बिल्कुलु, हिते मौजूदु मरीज़नि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हू सुबुह खां वठी सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड जो चकर पिया काटनि, पर डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे ॾिसण लाइ तयारु न आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असां कोशिशि कई त अस्पताल इंतिज़ामिया सां राब्तो कयूं, पर उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, एसएस न्यूज़ दादू। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।